अस्सलाम वालेकुम। 30 टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरां हिन वक़्त जूं हेडलाइन। सिंध के 14 ज़िलनि में मकानी चूंडुनि जो मैदान पीपल्स पार्टी मारे वरितो। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि म्यूनिसिपल कमेटी नए डेरे ऐं रते डेरे ते पीपीए जो क्लीन स्वीप। गढ़ी यासीन, भिरिया सिटी, मीरो खान ऐं जाम साहब बेराणी ऐं वकण ते टाउन कमेटीज़ ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी सोभ। जेकमाबाद म्यूनिसिपल कमेटी जे 31 वार्डनि मां 26 ते पीपी सोभारी। ठुल म्यूनिसिपल कमेटी जे 10 वार्डनि ते पीपी उम्मीदवारनि जी कामयाबी। ओसपुर टाउन कमेटी जे 9 वार्डनि ऐं टाउन कमेटी भिरिया रोड जे 6 मां 5 वार्डनि ते बि पीपीए जी सोभ। ढोरो नारो टाउन कमेटी जे 8 मां 5 ऐं खोड़ा टाउन कमेटी जे 9 वार्डनि मां 7 वार्ड पीपीए खटिया। जुडो टाउन कमेटी जे 11 वार्डनि मां पीपल्स पार्टी 8 सीटूं खणी सोभारी। फ़कीराबाद टाउन कमेटी जे 9 वार्डनि मां 8, टंडो आदम जे म्यूनिसिपल कमेटी जे 23 मां 21 ऐं नसीराबाद टाउन कमेटी जे 12 वार्डनि मां 10 वार्ड पीपी उम्मीदवार वुहारे विया। कंब म्यूनिसिपल कमेटी जे 14 वार्डनि मां 8 ते पीपी उम्मीदवार खटे विया। बांधी टाउन कमेटी जे 8 मां 7, कंदकोट म्यूनिसिपल कमेटी जे 12 मां 10, शिकारपुर ज़िले जे 1 म्यूनिसिपल कमेटी ऐं 6 टाउन कमेटी जे 30 वार्डनि मां 27 ते पीपी उम्मीदवार सोभारा। रानीपुर टाउन कमेटी जे 10 मां 9 ऐं काज़ी अहमद टाउन कमेटी जे 4 वार्डनि ते पीपी उम्मीदवार मल्ह मारे विया। खैरपुर म्यूनिसिपल कमेटी जे 29 मां 19 वार्डनि ते पीपी उम्मीदवार कामयाब थी वई। 4 वार्डनि ते ॿीहर गणप। मीरवाह गोरचाणी टाउन कमेटी जे 8 मां 5 वार्डनि ते पीपी उम्मीदवार कामयाब। टाउन कमेटी सकरन जे 15 मां 13, शहदादपुर म्यूनिसिपल कमेटी जे 16 वार्डनि मां 13 ऐं रोहड़ी जे वार्ड नंबर 2, 3 ऐं 5 ते बि पीपी उम्मीदवारनि जी फतह। पनो आकेल म्यूनिसिपल कमेटी जे 15 वार्डनि मां 11 वार्डनि ते पीपी उम्मीदवार कामयाब। शहदाद कोट म्यूनिसिपल कमेटी जे 13 वार्डनि मां 10 वार्डनि ते पीपी उम्मीदवार सोभारा थी विया। अहमदपुर टाउन कमेटी ते वार्ड नंबर 2 ऐं खोड़ा टाउन कमेटी में 7 ऐं 9 वार्ड पीपी खटे वई। नऊ कोट टाउन कमेटी ते पीपीए जे 5 उम्मीदवारनि कामयाबी माणे वरिती। 1 वार्ड ते बैलेट पेपर में निशान जी ग़लतीअ सबबि चूंड मुलतवी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पोलिंग दौरान झेड़ा, चकरियूं, फायरिंग, डंडनि, लठियुनि, मुक्कनि ऐं लतुनि जो आज़ादाणो इस्तेमालु। 2 ॼणा मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। रोहड़ी जे अलह जुड़ियो जागीरानी पोलिंग स्टेशन ते हथियारबंदनि जी फायरिंग में अब्दुल क़दीर जागीरानी मारिजी वियो। टंडे आदम में फायरिंग में 1 सियासी तंज़ीम जो कारकुन केसर पठान क़त्ल थी वियो। जरवार जे पोलिंग स्टेशन अबुल गढ़ी ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग सबबि गाॾियुनि जा शीशा टुटी पिया। नसीराबाद जे यूसी धामराह में वोटर लिस्ट गायब। आज़ाद उम्मीदवार पोलिंग बंदि कराए छॾी। पोलिंग स्टेशन ते छिकताण वारी सूरतहाल। पुलिस नफ़री पहुची वई। नवाबशाह जे मुर्तज़ा भुट्टो ॻोठ जी पोलिंग स्टेशन नंबर 24 तां सामान अणॼातल माण्हू खणी विया। ठुल जे पोलिंग स्टेशन गुलशेर कंडराणी ते 2 पार्टियुनि जे कारकुननि में झेड़ो।
लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पोलिंग रोकराई वई। खानपुर महर जे यूसी वल्लू महर में पोलिंग स्टेशन ते झेड़ो, 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॾखण भरिसां यूसी वारियासो में झेड़ो, मछरियल माण्हुनि बैलेट बॉक्स पाणी में उछलाए छॾिया। सखर, खैरपुर, कंधकोट, ठुल, ॾखण, आबशार, जरवार ऐं ॿियनि इलाइक़नि में मुक़ाबलो कंदड़ धुरियुनि में झेड़ा, केतिराई ज़ख़्मी थी पिया। पोलिंग रुकजंदी रही। ज्वाइंट इलेक्शन कमिश्नर चयो आहे त ज़ाब्ते जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मकानी चूंड दौरान कंधकोट जंग जो मैदान बणिजी वियो। प्रिजाइडिंग ऑफिसर समेत 31 ॼणा अगवा, 11 ॼणनि खे बाज़ियाब करायो वियो। घोसपुर जे टोड़ी बंगलो पोलिंग स्टेशन ते हथियारबंदनि जी काह। हथियारबंद प्रिजाइडिंग ऑफिसर समेत 11 ॼणनि खे अगवा करे विया। पुलिस पारां यरगमारनि खे आज़ाद कराइण जी दावा। सरफराज संदराणी पोलिंग स्टेशन ते हमलो, 20 ॼणा अगवा। JUI इल्ज़ाम मढ़ियो आहे त संदराणी एजेंटनि समेत 20 ॼणनि खे अगवा कयो वियो आहे। हथियारबंद बैलेट पेपर्स ऐं ॿियो सामान बि खणी विया। कैमराऊं बि टोड़े छॾियूं। कंधकोट जे वार्ड नंबर 2 में पोलिंग दौरान फायरिंग में औरत प्रिजाइडिंग ऑफिसर आमिना बलोच समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जा अटाला वाक़े वारे हंधि पहुची विया। पोलिंग रुकजी वई। कंधकोट जी पोलिंग स्टेशन ते 10 ॿिनि पार्टियुनि जे कारकुननि में झेड़ो, धुरनि पारां हिक ॿिए ते डंडनि जो वसकारो, 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गलत निशान पोलिंग स्टेशन ते इलेक्शन कमीशन चूंड मुलतवी करे छॾियूं। केतिरनि ई पोलिंग स्टेशन ते उम्मीदवारनि जा चूंड निशान ई ग़ाइब। केतिरनि उम्मीदवारनि खे अलाट थियल निशान बदिरां ग़लत निशान मिलिया। एहतजाज। पोलिंग रोकी वई। ग़लत निशान ते इलेक्शन कमीशन नोटिस वरितो। कंबर जे वार्ड 3 ते आज़ाद उम्मीदवार जो चूंड निशान ग़ाइब। पोलिंग अमल रोकरायो वियो। कुबो सईद खान जे यूसी बगो देरो में बैलेट पेपर में फेरफार जो इल्ज़ाम। वोटिंग रोकी वई। इलेक्शन कमिश्नर चयो आहे त जिन पोलिंग स्टेशन ते ग़लत निशान अलाट थिया आहिनि उते पोलिंग मुलतवी कई वई आहे। उते चूंड जे निशान जी नई तारीख़ जो ऐलान कयो वेंदो। सबब ॼाणण लाइ इंक्वायरी कराई वेंदी। जेका बि रिपोर्ट साम्हूं ईंदी उन ते सख़्त एक्शन खंयो वेंदो। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 7 दहशतगर्द मारिजी विया। 2 फ़ौजी जवान शहीद। ISPR मूजिबि फायरिंग जी ॾेवट में शहीद थींदड़नि अहलकारनि में सूबेदार मुनीर हुसैन ऐं सिपाही बाबू खान शामिल। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस मथां हमलनि में मुलस हुआ। संदनि कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। वज़ीर आज़म जो नेशन एक्शन प्लान ते सूबनि जो किरदार बहाल करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत अमन अमान बाबति इजलास। मुल्क में अमन अमान जी ताज़ी सूरतहाल बाबति आगाह कयो वियो। वज़ीर आज़म जो स्ट्रीट क्राइम जे वारदातुनि में वाध ते ॻणतीअ जो इज़हार। शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान जी सलामती ऐं दिफ़ा खे हर हाल में यकीनी बणाए वेंदो ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी। ही रुगो एम्पायर खे गॾु मिलाए चूंड खटे सघनि था। एम्पायर गॾु हुजण जे बावजूदि अमेरिका जे ग़ुलामनि खे शिकस्त ॾींदासीं। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त इलेक्शन कमीशन ते कंहिंखे बि एतबार नाहे। मौजूदा हुकूमत नाजाइज़ ऐं इम्पोर्टेड आहे। ऐं वफ़ाक़ी वज़ीर अयाज सादिक जी बिलावल हाउस कराची आमद। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां संदसि ॾाॾीअ जे लाॾाणे ते ताज़ियत। अयाज सादिक परॾेही वज़ीर जी ॾाॾीअ जे ईसाल सवाब लाइ दुआ घुरी। नून लीग अगवा शाह मोहम्मद शाह ऐं
खियल दास कोहिस्तानी बि तासीर कयो।